नादीन ते बी ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदा हैदराबाद के टिम्बर मार्केट में गुजरियल 6 ॾींहनि खां बिजली बंद है। रहवासी रोडन ते निकरी आया। हेस्को अमले खिलाफ एहतजाज किया पियो वञे। मुज़ाहिरीन मेमण अस्पताल और टावर मार्केट ॾांहुं वेंदड़ रोड ते टायर साड़े एहतजाज किया है। उन मौके ते मुज़ाहिरीन चयो त 6 ॾींहं अॻु ट्रांसफार्मर ख़राब थी पियो जेको अञा ताईं नाए ठही सघियो। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त हेस्को अमलदारनि ट्रांसफार्मर की मरम्मत लाइ रिश्वत तलब करे वरिती है। ख़बर अवां सां एक भेरो ॿीहर शेयर कंदा हलूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। हैदराबाद खां मुज़ाहिरीन मेमण अस्पताल और टावर मार्केट ॾांहुं वेंदड़ रोडन ते टायर साड़े एहतजाज किया। उन मौके ते मुज़ाहिरीन चयो त 6 ॾींहं अॻु ट्रांसफार्मर ख़राब थी पियो जेको अञा ताईं नाए ठही सघियो। उन्हनि इल्ज़ाम हणंदे चयो त हेस्को अमलदारनि ट्रांसफार्मर की मरम्मत लाइ रिश्वत तलब करे वरिती है। तलब करे रहिया आहिनि जंहिं सबबु उहो न ठाहे रहिया आहिनि। ख़बर अवां सां हिकु भेरो ॿियो शेयर कंदा हलूं। इन्हनि इल्ज़ाम हणंदे चयो आहे त हेस्को अमलदारनि ट्रांसफार्मर की मरम्मत लाइ रिश्वत तलब कई है।